हाणे मां तव्हांखे अहिड़ी हिकु शख़्सियत सां गॾाईंदसि जेके शायदि दादा सां मे बी 4 या 5 दफ़ा गॾिया हूंदा, पर जेको रिस्पेक्ट दादा हिननि मां कमांड कयो आहे, जेको प्यार हिननि खे दादा जी स्टोरीज़ मां आहे, उहो तव्हांखे उन्हनि जी स्टोरी ॿुधण खां पोइ ई ख़बर पवंदी। उहे आहिनि मिस्टर सुशील गजवानी, जेके हिकु फिल्म मेकर आहिनि, कॉर्पोरेट ट्रेनर आहिनि, मोटिवेशनल स्पीकर आहिनि। ही इज़ अ FTII प्रोडक्ट ऐं दादा जी स्टोरीज़ उन्हनि खे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। अॼु उहे असांजे साम्हूं पेश कंदा दादा जी हिकु स्टोरी, पाकिस्तान मां आख़िरी ट्रेन। अचो त ॿुधूं मिस्टर गजवानी खे। ओवर टू यू मिस्टर गजवानी। जय झूलेलाल। मां सुशील गजवानी। अॼु जे हिन मौक़े ते मां ठाकुर चावला साहब जी हिकु कहाणी पढ़ण वारो आहियां, जंहिंजो उनवान आहे, टाइटल आहे पाकिस्तान खां आख़िरी ट्रेन। असांखे जंहिंजे बंगले में महिमान करे रहाए वियो हो, उहो काको हींअर 69 सालनि जो आहे। महिमान नवाज़ी में पंहिंजो पाण लॻो, नंढे में नंढी ज़रूरत जो बि खेसि अहसासु हो। एतिरी शेवा कंदे मूं हुन खां संदसि ज़िंदगीअ जे बारे में पुछी वरितो। हुन चयो, सिंध में जंहिं ॻोठ में असीं रहंदा हुआसीं, उते जे आसपास ॻाढ़ा मिर्च घणा थींदा हुआ ऐं असांजो सॼनि ॻाढ़नि मिर्चनि जो ई उते धंधो हो। मुंहिंजा वॾा भाइर उते जा मशहूर वापारी हुआ। मिर्चनि सां गुदाम भरिया पिया हुआ। ॿाहिरां ग्राहक ईंदा हुआ ऐं ऑर्डर मिलण ते असीं दांद गाॾियूं भरे उन्हनि वापारियुनि जे ॻोठनि में मोकिले ॾींदा हुआसीं। जॾहिं विरहाङो थियो, असांजे ॻोठ जे सांतीके वायुमंडल में गोया थरथरो अची वियो। थरथरो ॻोठ जे हर हिंदुअ जे घर में, बाज़ार में, घिटीअ में उहा ई ॻाल्हि थी हली त हाणे केॾांहुं वञो। थोरनि ॾींहंनि में असांजे ॻोठे में मुहाजिर अचणु शुरू थी विया ऐं असां सभिनी हिंदुनि हिंदुस्तान तरफ़ हलण जो फ़ैसिलो कयो। 15 ॾींहंनि लाइ उतां ट्रेन शुरू कई वई, जा हिंदुनि खे खयों हिंदुस्तान जे सरहद ताईं पहुचाए ईंदी हुई। उन खां पोइ कोई कहिड़ी तरफ़ थी वियो त कोई ॿी तरफ़। जिते जिते संदन को मिट माइट रहंदो हो या कोई वाक़िफ़कार, उन ओॾां ई वञणु पसंदि कयो। नंढड़ी सिंध मां निकिरी हिकु अथाह ऐं वसी मुल्क में अचणो। असां पंहिंजो धंधो बंदि कयो। ॻाढ़नि मिर्चनि जा गुदाम ॼण मुफ़्त जे अघ में विकिणी छॾियासीं। जेतिरो ज़रूरी सामान थी सघियो उहो खयोंसीं, बाक़ी उते रहंदड़ सिंधी मुसलमाननि खे, गॾु कमु कंदड़नि खे ॾेई छॾियोसीं। 15 ॾींहंनि मां 14 ॾींहं गुज़री विया। लॻभॻि असांजे ॻोठ मां ऐं आसपास जे ॻोठनि मां हिंदू लॾींदा रहा। उन ॾींहुं पाकिस्तान मां आख़िरी ट्रेन निकिरण वारी हुई। उन खां पोइ उते जी सरकार ॿी का बि ट्रेन हलाइण वारी न हुई। मुंहिंजा भाइर, भाॼायूं, भेनर, ज़ाल, पुट ऐं धीउ सभु सामान समेत ट्रेन में चढ़ी विया हुआ ऐं मुंहिंजो ट्रेन में चढ़ण जो इंतज़ारु करे रहिया हुआ। ट्रेन आख़िरी सीटी वॼाई, साई झंडी बि उॾाई वई। ट्रेन हलणु शुरू कयो। मुंहिंजे वॾे भाउ चयो, ज़रूरु कंहिं न कंहिं दॿे में दौड़ंदो चढ़ी पियो हूंदो, पाण ई ॿिए स्टेशन ते हलियो वेंदो। पर मां त ट्रेन में चढ़ण लाइ आयुसि ई कोन। मूं माइटनि खे चयो त मां पंहिंजे दोस्तनि सां मिली सिधो स्टेशन ते अची पहुचंदुसि। काका, अव्हां जी बि कमाल आहे। अव्हां आख़िरी ट्रेन में बि न चढ़िया, पोइ छा थियो? मूं बिल्कुलु उभरो थी पुछियो। अदा छा ॿुधायां? मुंहिंजे ॻोठ में हिकु मुसलमान छोकिरी रहंदी हुई, नालो अल्लाह ॾिनी। नंढे हूंदे ई असां
गॾु रांदियूं कयूं, गॾु वॾा थियासीं, पर हिक ॿिए सां शादी करे न सघियासीं। मुंहिंजे भाउरनि मुंहिंजी बि शादी कराए छॾी ऐं अल्लाह ॾिनी जी बि असां वटि कमु कंदड़ हिक सिंधी मुसलमान सां शादी कई वई। अल्लाह ॾिनी ऐं मां हर रोज़ पिया गॾजंदा हुआसीं ऐं हिक ॿिए खे हिक ॿिए जो सहारो सम्झंदा हुआसीं। उन विरहाङे जो असां कॾहिं तसवुर बि न कयो। असांखे हिक ॿिए वटां छा खपंदो हो उहा ॼाण न पइजी न पई, बसि हिक ॿिए जे साम्हूं जो। जीअं अल्लाह ॾिनी खे पक थी त असीं सभु ॻोठनि खे छॾे हिंदुस्तान हलाए वेंदासीं, हुन जूं अखियूं रोई रोई ॻाढ़ियूं थी पयूं ऐं सुजी वयूं ऐं सुॼी पयूं। हुन रोअण बंदि तॾहिं कयो जॾहिं मूं खेसि ॿुधायो त मां हिंदुस्तान न वेंदुसि ऐं उन ई ॻोठ में रही पवंदुसि, ऐं सचपच मूं कयो बि ईअं। मुंहिंजे घर जा सभु भाती हिंदुस्तान हली विया ऐं लखनऊ अची वसाया। पर मां अल्लाह ॾिनी जे सोहबत में सभिनि खे छॾे ॾिनो। जंहिं कच्छी मुसलमान खे असां उहो मिर्चनि जो धंधो विकियो हो, मां हुनजो ई थोरे अजूरे ते साथी थी रहण लॻुसि। हिन खे बि अहिड़े वापार जे ॼाण जी ज़रूरत हुई, उहा ॼाण खपंदी हुई ऐं मूंखे बि कुझु करण जी सख़्त ज़रूरत महसूस थी। ज़ाहिरीन त सभिनी खे उते ईअं चयुमि त मां पंहिंजो देश हरगिज़ न छॾींदुसि। जिते मुंहिंजो जनमु थियो, जिते मां रहियुसि, वॾो थियुसि, जंहिं ज़मीन ते मां निपियुसि, उनखे कीअं छॾींदुसि। कच्छी मुसलमान कच्छ खे छॾे सिंध में आयो हो, शरीफ़ स्वभाव जो हो ऐं हिन जी ॿोली बि सिंधीअ जा हुई। मुंहिंजी हुन सां ख़ूब पइजी वई। गुदाम जे मथां हिकु कमरो हो जो हुन मूंखे रहण लाइ ॾेई छॾियो। मानी अल्लाह ॾिनी जे हथनि मां ठहियल नसीब थी। हिन जो घोट बि साॻे मालिक वटि नौकरी कंदो हो। खुद ही अची मानी खाइण जी आछ कयई। थी सघे थो अल्लाह ॾिनी जी ॾिनल सराह हुजे। ईअं मूं 30 साल विरहाङे खां पोइ पाकिस्तान में उन ई ॻोठ में गुज़ारिया। 30 साल ऐं अटकल 20 साल थिया आहिनि जो सिंध मां पाकिस्तान खे छॾे हिते आयो आहियां ऐं पंहिंजी ज़ाल, भाइरनि, पुटनि, पोटियुनि, ॾोहिटनि सां अची मिलियो आहियां। अल्लाह ॾिनी खे को ॿार बच्चो न थियो। उहो सहके जी बीमारी में घिरजी वई। दवाऊं कंदे बि ॾींहों पोइ ड्रहंदी रही ऐं आख़िरी दम मुंहिंजे साम्हूं पंहिंजे ख़ाविंद जे गोॾनि ते दम ॾिना। हुन जे मौत बाद मां उते रही न सघियुसि। ईअं चई काको टुवाल सां अखियूं विधे कमरे खां ॿाहिरि निकिरी वियो। पाकिस्तान खां आख़िरी ट्रेन। ठाकुर चावला साहब जी हीअ कहाणी हिन किताब में बेहद ख़ूबसूरत कहानी, टचिंग, रिमार्केबल कहानी। इट्स अ लव स्टोरी। आहे त प्यार जी कहानी, प्यार जी चइजे या आत्माउनि जे मिलन जी कहानी। इट्स लेफ्ट टू यू। तव्हांखे इहो पंहिंजे ज़हन में, दिल में, आत्मा में फ़ैसिलो करणो आहे। लेकिन कहानी अलॻि आहे ऐं मां चाहियां थो त सिंधी कहाणियूं, सिंधी साहित्य एतिरो रिच आहे। जीअं ठाकुर चावला साहब जो बि किताबु आहे अॼु कहाणियूं, हर कहानी ख़ूबसूरत आहे। इन्हनि ते वेब सीरीज़ ठही सघे थी, फीचर फिल्म ठही सघनि थियूं, सिंधी फिल्मूं ठही सघनि थियूं। ऐं जेके बि असांजा सिंधी जेके सिंधीअ खे वधाइण लाइ काफ़ी वॾी इच्छा रखनि था, उन्हनि खे अहिड़नि फिल्म्स लाइ फंडिंग करणु खपे, उन्हनि खे फाइनेंस करणु खपे, प्रोड्यूस करणु खपनि त सिंधी ॿोली फिल्म्स जे ज़रिए डेफिनेटली ज़िंदा रहंदी। ऐं वेब सीरीज़ ऐं नवां प्लेटफॉर्म्स, OTT प्लेटफॉर्म्स अची विया आहिनि, फिल्मूं ठही रहियूं आहिनि।
त मार्केट कंप्लीटली चेंज थी वियो आहे। सुठी फिल्म ठहंदी त ज़रूरु हूंदी, ऐं जेकॾहिं कहाणी हूंदी पाकिस्तान खां आख़िरी ट्रेन या ॿी कहिड़ी बि ख़ूबसूरत सिंधी कहाणी, त सिंधीअ जो वाधारो थियणो आहे, सिंधीअ जी ॿोली जी तरक़ी थियणी आहे। मां बखा खुशालानी ऐं शोभालाल चंदानी जो शुक्रगुज़ार आहियां जो हुननि मूंखे हिन ठाकुर चावला साहिब जी यादगार ॾींहं ते हुननि जी हिकु कहाणी पढ़ण जो मौक़ो ॾिनो। It's an honor for me to read such a great story. Thank you so much. जय झूलेलाल। बहितरीन मिस्टर गजवानी, तव्हां हिन स्टोरी खे नए अंदाज़ में पेश कयो। मूं हीअ स्टोरी चङा दफ़ा पढ़ी आहे पर अॼु वधीक वणणु लॻी।